पर इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, वैक्सीन तमामु अहम आहे। आख़िर आहे असां वटि टाइम थोरो बि बाक़ी वञी बचियो आहे, त आख़िर में असां उन आबादगार ॿारनि खे जेके माल पालीनि था, जेके ॿारहाड़ियुनि में 2, 4, 5, 10, 15 मेंहियूं जेके पंहिंजे तौर ते रखनि था, अञा मां डेयरी फार्म ते नथो वञा पियो, पर उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं पंहिंजो जानवर सिहतमंद रखिणो आहे, एहतियात सभु करण खां पोइ वैक्सीन केतिरे क़दुरु उनजे लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं उहा किथां थींदी ऐं कॾहिं कॾहिं कराइजे? जी साईं। जी साईं, वैक्सीन त हर वैक्सीन जा जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि वैक्सीन ते रिकमेंडेशन्स हूंदियूं आहिनि। सही। त आफ्टर 6 मंथ्स या आफ्टर 1 ईयर उहा तव्हांखे कराइणी आहे। जीअं सामाड़े जी वैक्सीन अचे थी, उन ते लिखियलु हूंदो आहे त साल में हिकिड़ो डोज़ करायो, इनफ आहे। हेमरेजिक सेप्टिसीमिया जंहिंखे पाण घोघो चऊं था, उहा 6 महीननि में रिपीट थींदी आहे। ऐं असांजो डिपार्टमेंट माशाल्लाह हर जाइ ते उनजा चार्ट बि लॻा पिया आहिनि, वैक्सीन बि अवेलेबल आहे। मालवंद भाउरनि खे मशवरो इहो हूंदो त पंहिंजे इलाइक़े जे पंहिंजे कंहिं वेटनरी डॉक्टर, स्टॉक असिस्टेंट सां ज़रूरु राब्तो करे। सिंध गवर्नमेंट असांजो जेके हायर अथॉरिटीज़ आहिनि, हर शइ अवेलेबल करे ॾियनि थियूं ऐं उते पहुती बि आहे। कुझु असांजे मालवंद जी कोताही बि आहे, उहे इन्हनि शयुनि खे पसंदि न कंदा आहिनि, वैक्सीन करण खे पसंदि न कंदा आहिनि। हिकु एक्सपर्ट या माहिर जे सां चवंदुसि, गुज़ारिश कंदुसि त तव्हां इन्हनि शयुनि ते ज़रूरु ध्यानु ॾियो। इहे तव्हांजे जानवर खे मूज़ी मर्ज़नि खां बचाईंदियूं। सामाड़े में मेंह प्रोडक्शन घटाए वेंदी आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त उहो सामाड़ो 7 ॾींहं 8 ॾींहं हलंदो आहे, जानवर खीर खां बि वियो, सिहत खां बि वियो, कॾहिं कॾहिं उहो जानवर मरी बि वेंदो आहे। घोघो त इंतिहाई फैटल आहे, मतिलबु जानलेवा आहे। उन जी वैक्सीन नथा करायो, जानवर खे घोघो थियो त बीमारी इलाज बि एतिरो टाइम कोन ॾींदो आहे ऐं उन में मोर्टेलिटी रेट इलाही आहे, माना मौत वधीक, शरह अमवात वधीक आहे। त कोशिशि कयो त पंहिंजे इलाइक़े में अगरि तव्हां गवर्नमेंट ताईं नथा पुॼी सघो त कंहिं उते पंहिंजे प्राइवेट डॉक्टर सां बि राब्तो कयो। वैक्सीन खां पोइ ॿियो जेको इम्पॉर्टेंट फैक्टर आहे, पाण वैक्सीन ते था ॻाल्हायूं, हिकिड़ो इम्पॉर्टेंट फैक्टर रहिजी वियो आहे, जेको मूं पहिरें सवाल में चयो, डीवर्मिंग। जानवरनि खे रेज खां पाक रखो, कीड़नि खां अंदरूनी ऐं बैरूनी। हुन खां वधीक ॾिसो साईं, मूज़ी मर्ज़ ईंदो सीज़न जे हिसाब सां। सामाड़े जो बि सीज़न आहे, घेटार जो बि सीज़न आहे, ब्लैक क्वार्टर जो बि सीज़न आहे, माना ॿियनि बीमारियुनि जो बि सीज़न आहे। पर हिकिड़ी बीमारी अहिड़ी आहे जेका साल जा 12 महीना जानवर सां लॻल आहे, उहा आहे कीड़नि जी बीमारी। उनजी वैक्सीन जेका उनजी प्रिकॉशनरी जेके एहतियात, जीअं आइवरमेक्टिन आहे, खल जे जानवर लाइ आइवरमेक्टिन आहे, ऐं रेज जे लाइ मुख़्तलिफ़, जीअं हाणे उन में जेके साल्ट अचनि था, ऑक्सीक्लोज़नाइड, लीवामीज़ोल या ट्राइक्लोबेंडाज़ोल, अल्बेंडाज़ोल, मुख़्तलिफ़ कंपोज़िशन्स मार्केट में मौजूदु आहिनि, ज़रूरु रखो। उहे हुन वैक्सीन खां बि वधीक इम्पॉर्टेंट आहे त उहा बि इम्पॉर्टेंट, पर डीवर्मिंग उन खां वधीक इम्पॉर्टेंट आहे, छो त उहा साल जा 12 महीना हुन सां गॾु आहे, हुनजे पेट में आहे, हुनजे जिस्म ते आहे, जेका हुनजी पैदावारी सलाहियत खे डिप्रेस थी करे, घटाए थी। उहा करणु वैक्सीन बि इम्पॉर्टेंट आहे, उन सां गॾु गॾु डीवर्मिंग तमामु। जेकॾहिं तव्हां पहिरियों सुवाल आऊं काउंट कयां, जेकॾहिं गोश्त जीअं खीर जी पैदावार वधीक वठणी आहे त नस्ल, ग़िज़ा ऐं उन सां गॾु डीवर्मिंग तमामु ज़रूरी आहे। सर, तमामु प्यारियूं ॻाल्हियूं थियूं, तमामु सुहिणियूं ॻाल्हियूं कयूंसीं मालवंद माण्हुनि जे लाइ। तो तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं वक़्त ते असांजे मालवंद माण्हुनि ताईं इहा ॼाण पहुचाई, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। आबादगार भाइरो, अवां ॾिठो त जेके मालवंद माण्हू आहिनि, जेके जानवर पालीनि था पिया, ख़ासि करे मेंहनि ऐं गऊं जो असां ज़िक्र कयूं, उन जूं 2-4 ॻाल्हियूं आहिनि। उहे इहे आहिनि त स्किन ते जेके जीत लॻनि था ऐं पेट में जेके कीड़ा आहिनि, असां जेकॾहिं उन जानवर खे इन्हनि शयुनि खां बचाए वियासूं त बाक़ी शयूं ॾाढियूं सवलियूं आहिनि। मथाण जी सफ़ाई बि तमामु ज़रूरी आहे। गोश्त ऐं खीर जी पैदावार जेकॾहिं असांजे जानवरनि खां वठणी आहे त उनखे वक़्त सिर वैक्सीन करायो। ऐं जेके बि सरकारी अस्पतालूं ज़िले सतह ते, तालके सतह ते ऐं हेठी सतह ते मौजूदु आहिनि, उते फ्री ऑफ कास्ट, माना मुफ़्त में वैक्सीन आहे। मुख़्तलिफ़ वैक्सीन उन्हनि खां करायो, या नथा पहुची सघो त उन्हनि जे डॉक्टरनि खे पाण वटि दावत ॾियो ऐं इहे वैक्सीन जो जेको अमल आहे मुकमल कंदव त जानवर मां खीर ऐं गोश्त जी पैदावार सुठी मिलंदी। जेकॾहिं खीर विकिणंदव त बि फ़ाइदो आहे, जेकॾहिं मेंह विकिणंदव त बि तव्हांखे नाणो हासिलु थींदो। इन सां गॾु